सिंधी ऐं हिंदी ॿोलियुनि समेत हफ़्ताबान सूफ़ी शाइर सचल सरमस जे ख़ासि बालकीन नानक यूसुफ जो 170हों सालियानो उर्स मुबारक अगड़ा जे ॻोठ दरगाह नानक यूसुफ में जारी आहे। दरगाह ते हक़ मौजूद जूं सदाऊं बुलंद कंदे गादी नशीन मियां बशीर खोखर चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। ॿिए पासे मेले जी रौनकूं वधाइण ऐं आयल माण्हुनि जी तफ़रीह लाइ बाज़ारूं सजायूं वियूं आहिनि। दरगाह ते सर्कस, मौत जो खूह, मिठाइयुनि जा दुकान ऐं ॿिया स्टॉल लॻाया विया आहिनि। जॾहिं त मेले में सिंध जी सकाफ़ती रांदि मल्ह मलाखड़े जो पिणु बहितरीन बंदोबस्त कयो वियो, जंहिंमें पूरी सिंध समेत पंजाब जा पहलवान हिक ॿिए जा संदरा छिके ज़ोर आज़माई कंदा। मेले जूं तक़रीबूं 3 ॾींहनि ताईं जारी रहंदियूं। उन मौक़े ते अमन अमान बरक़रार रखण लाइ कंहिं बि क़िस्म जे हथियार खणी अचण ते सख़्त पाबंदी लॻाए दरगाह में सिक्योरिटी सबबि कैमरो पिणु लॻायूं वियूं आहिनि। मेले में कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे रोकण लाइ पुलिस जा जवान पंहिंजो फर्ज़ निभाए रहिया आहिनि।